सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे वो मालिक, वो ईश्वर, वो सचो साईं, वो सतगुरु असांखे और रोशनी ॾियण वारो, असांजे जीवन खे रोशन करण वारो, इन करे जेको सॼे जीवन खे रोशन करे प्रकाश ताईं पहुचाए, उन परमात्मा ताईं पहुचाए, इन करे उनखे गुरु जो दर्जो ॾिनो वेंदो आहे। इन करे सॼे चरणनि में वेही करे, सचे साईं जी रहमत में वेही करे अॼोको ॾींहुं जेतिरो कुझु पाइण जो हूंदो आहे, ओतिरो ई सिक, होप, श्रद्धा, विश्वास, यकीन, आस्था, धन्यवाद ऐं उनजे शुकुर जो ॾींहुं हूंदो आहे। इन करे उन ॾींहुं खे अहमियत हूंदी आहे, छाकाणि त उनखे पाए तॾहिं सघिबो आहे जॾहिं असांजो विश्वास, श्रद्धा ऐं यकीन हो। छाकाणि त उनजो कमु वॾे कमाल जो, जीअं असां किथे वञिणो हुजे, मंज़िल जो असांखे पतो हूंदो आहे, मंज़िल खां बाद, पहुचण खां बाद असां बिल्कुलु बेफ़िक्रा थी वेंदा आहियूं, पोइ त कोई ज़रूरत हूंदी कोन्हे। असुल तयारी हूंदी आहे रस्ते जी। कमाल चीज़ रस्तो आहे, मंज़िल कमाल जी चीज़ कोन्हे। मंज़िल पहुचण खां बाद सॼी मंज़िल पंहिंजी आहे, पहुचण खां बाद घर पंहिंजो आहे। कमाल जी चीज़ जेका उहो रस्तो आहे। भई असांखे किथे वञिणो हुजे, सफ़र हुजे, सफ़र जी तयारी न हुजे, छा थींदो? भई वञिणो त हुजे पर गाॾी न हुजे, छा कंदासीं? हलो गाॾी हुजे, ड्राइवर न हुजे, छा कंदासीं? हलो वञूं, चवंदासीं गाॾी में चढ़ंदासीं, टिकेट बुक न थियण हुजे, छा कंदासीं? वञूं, सफ़र करूं, सफ़र जो सामान ई गाॾी न हुजे, छा थींदो? न खाधो, न पीतो, न रोज़, न रस्तो, न पतो, न ॼाण, छा कंदासीं? काॾे वेंदासीं? छा कंदासीं? असल चीज़ आहे सफ़र में जेके दुश्वारियूं ईंदियूं, तकलीफ़ूं ईंदियूं, असांजे सफ़र जी तयारी केतिरी आहे। कमाल जी चीज़ सफ़र आहे, मंज़िल न आहे। जितां रवाना थियासीं न, उतां न मंज़िल आहे। असुल असांखे तयारी करणी हूंदी आहे सफ़र जी। भई सफ़र कीअं गुज़रंदो, उते पहुचंदासीं कीअं? ऐं सफ़र बि जॾहिं ॾिसंदा आहियूं, जीअं असांजी ॿाहिरि खोपड़ी घुमंदी आहे, सफ़र में बि इहा खोपड़ी घुमंदी आहे। जॾहिं असां सफ़र कंदा आहियूं, जॾहिं रोज़ ते हलंदा आहियूं, असां वेंदा हिकु पासे हूं, पतो वेंदासीं, लेकिन केतिरा ई दफ़ा विच में ॿिया रस्ता निकिरंदा आहिनि, तीर जा निशान लॻंदा आहिनि, केतिरियूं केतिरियूं एट्रेक्टिव चीज़ूं साम्हूं लिखियलु आहिनि। भई हेॾे फिरंदा वे त हे मिलंदो, हेॾो फिरंदा वे त हे शहर ईंदो, हे चीज़ूं मिलंदियूं। ऐं केतिरा दफ़ा असां बोर्ड ॾिसी करे या साम्हूं कुझु ॾिसी करे पंहिंजी मंज़िल खां भिटकी वेंदा आहियूं, ॿिए पासे लही करे हलिया वेंदा आहियूं, छिकिरी करे। भई ठीकु आहे, हाणे हाली हेॾो थी अचूं, वरी पोइ अॻिते वधंदासीं। जंहिंजे लाइ रवाना थियासीं उहो पासो ई छुटिजी वेंदा, वरी ॿिए पासे हलिया वेंदा आहियूं। काफ़ी दफ़ा थींदो आहे। चवंदा ठीकु आहे, गाॾी फ़िलहालु हेॾे फेर। त साॻे नमूने जॾहिं असां उन आध्यात्मिकता माहौल, मार्ग ते हलंदा आहियूं, उन माहौल खे पकड़ींदा आहियूं, काफ़ी चीज़ूं असांखे ईंदियूं आहिनि जेके ॿिए पासे अट्रैक्ट कंदियूं आहिनि, ॿिए पासे कशी कंदी आहे। इहो पोइ कंदासीं, हली हेॾो थी अचूं, हे त कुझु करे वठूं, हिते त पहुचूं। काफ़ी चीज़ूं असांखे ॿिए पासे छिके वेंदियूं आहिनि। असां ॾिसंदासीं केतिरा दफ़ा असां सत्संग में वञूं, मंदर में वञूं, कंहिं संत ॾे वञूं, कंहिं चङे पासे वञूं, केतिरा दफ़ा कोई दोस्त मिलंदा, कोई साथी मिलंदा, ठीकु आहे हेॾो थी अचूं, बाद मिलंदासीं, ॾाढा सुभाणे हलंदासीं। इहा चीज़ त सदाई आहे, हे त करे वठूं। यानी मंदरु वञणु उहो सदाई आहे। जंहिं पासे असां वेंदा आहियूं शायदि उहा ख़तमु थींदी, वरी न मिलंदी। इहे कॾहिं थियो आहे हिकु मिले ॿियो न मिले? जंहिं अट्रैक्शन ते वञूं था, छा उहा वरी कॾहिं न मिलंदी? असां चवंदा आहियूं इहा चीज़ त रोज़ु मिलंदी, लेकिन हूअ न मिलंदी। होॾो थी अचूं, माना उहा हिकु वधीक न मिलंदी। उहा रहिजी वई त छा थींदो?
इन करे जॾहिं असां चङे रस्ते ते हलंदा आहियूं काफ़ी चीज़ूं असांखे ॿियूं खेचे वेंदियूं त इन करे जॾहिं असांखे मालिक सां गॾु हूंदा आहियूं सतगुरू सचे साईं जी रहमत सां गॾु हूंदा त पोइ उते असांजो भेटकाव ख़तमु थी वेंदो आहे ऐं असां बिल्कुलु पुरसकून थी विया ऐं पोइ असांजो सफ़र जेको आहे सुहानो थी वेंदो आहे असांखे बि पतो पए थो